सां आवचन पलो कंदुस ए वक्त तो सां आवचन ए वक्त तो सां आवचन ऐं जो फ़ाइदो डॉक्टर जे कातिलन खे शहीद जे कातिलन खे शहीद जे कातिलन खे मौलाना फजल रहमान मिठा तुंहिंजो साथ ॾिबो ही कयूं था वचन कंहिंजो वचन कंहिंजो सभई मौलाना फजल रहमान मिठा तुझो साथ ॾिबो ही कयूं था वचन विख ते गॾु तो सां हलबो ही मर्द मुजाहिद सब था चवनि मौलाना फजल रहमान मिठा तुझो साथ ॾिबो ही कयूं था वचन तू दीन जो पहरेदार सजो ऐं मुल्क जो चौकीदार सजो तू दीन जो पहरेदार सजो ऐं मुल्क जो चौकीदार सजो हिन मुल्क जी ख़ैर ख़्वाहीअ जूं था माण्हू उम्मीदूं तो में रखनि मौलाना फजल रहमान मिठा तुझो साथ ॾिबो ही कयूं था वचन तू सोहणे रसूल जे अज़मत लाइ महबूब जे ख़तम नबूवत लाइ तू सोहणे रसूल जे अज़मत लाइ महबूब जे ख़तम नबूवत लाइ ए जोधा जवान उथियो आहे ऐं जोधा जवान उथियो आहे तुंहिंजा जोश ऐं जज़्बा छा लिखजनि मौलाना फजल रहमान मिठा आज़ादी हक़ीक़ी माणण लाइ इस्लामी निज़ाम खे आणण लाइ आज़ादी हक़ीक़ी माणण लाइ इस्लामी निज़ाम खे आणण लाइ मैदान ते निकितो आहे मिठा मैदान ते निकितो आहे मिठा मैदान ते तब था तोखे ॾिसनि मौलाना फजल रहमान मिठा जीअं साथ शहीद निभाए वियो जीअं साथ शहीद निभाए वियो हक़ सच ते सिरड़ो कटाए वियो उन ख़ालिद साहब जा पोइ लॻ उन ख़ालिद साहब जा पोइ लॻ था साथ ॾियण जा वाइदा कनि मौलाना फजल रहमान मिठा हिन कायद सिंध जे क़यादत में गॾु तो सां हूंदा इताअत में हिन कायद सिंध जे क़यादत में गॾु तो सां हूंदा इताअत में अॼु राशिद साहब जे आॾो अॼु राशिद साहब जे आॾो सब तोखे पया ही यकीन ॾियनि मौलाना फजल रहमान मिठा हिन कौम खे अॼु हिन मुल्क अंदर मिठा तुंहिंजे क़यादत ते फ़ख्र हिन कौम खे अॼु हिन मुल्क अंदर मिठा तुंहिंजे क़यादत ते फ़ख्र तो जहिड़ो न कौम जो ॿियो आहे सजणो तो जहिड़ो न कौम जो ॿियो आहे सजणो ही ग़ैर बि था अॼु ॻाल्हि मञनि मौलाना फजल रहमान मिठा तो सचाओ असांजो आहे दिली हिन वक्त जो तू आहे वली तो सचाओ असांजो आहे दिली हिन वक्त जो तोखे मञूं था वली शहज़ादो बि ज़ियारत लाइ आयो तोखे ॾिसंदे पिया ही नेण ठरनि मौलाना